कपे पानी कोने या कुछ ना वही किथा भरिंदा आयो पानी नहीं और ते नलके अच्छा ये मटरो खणी केदा निकता हो नहीं पानी भरो या दी वो कम ते अंजे करे गल को पर या नहीं खण डब्बो खणी वेनी केदा भी खणी नहीं पानी किथे भरण वेंदे उते किथे नलके दे गोठे पानी कोने या ताने ना वो केतरो परे आई इल्लाई असांखे पाणी जो मसइलो हल करे ॾिनो वञे ऐं पाणी जी सफ़ा तकलीफ़ आहे। असांजो ॻोठ परे आहे, जबल ते ॻोठ आहे, पाणी कोन्हे, 500-600 घर आहिनि ऐं पाणी असां किथां ॾियूं। पाणी जी वॾी तकलीफ़ आहे। असां महिरबानी जेतिरी पुॼे तईं असांखे मदद करे पाणी जे करे। अज़ीज़ ॾुॾो जेको आहे इहो सफ़ा करबला करे वेठो आहे। केर बि अचे ॾिसे असांजा नलका पहिरीं जा लॻल आहिनि, उहे पटे असांजा पर दर बदर करे ऐं असांखे वॾी तकलीफ़ में करे छॾियो अथव। दिमाग़ खुरम सुमलो साहिबु असां वटि आयो, हुन चयो त असांखे वोट ॾियो, असां तव्हांखे 2 शयूं पहिरीं तव्हांखे 2 शयूं असां क्लियर करे ॾींदासीं, हिकिड़ो रोड ऐं ॿियो पाणी। ऐं हुनखे तक़रीबन 3 साल थिया आहिनि, 4 साल थिया आहिनि मुसलसल। रोड बि सईदपुर वारो उहो उते ई पियो आहे, पर रोड खे असां वठो वठा रोड जे पोयां नथा करियूं, पर असांखे एतिरो सिर्फ़ु मतिलबु असांखे अथॉरिटी ॾिनी वञे त असांखे पाणी ॾिनो वञे। छो जो तक़रीबन 6 किलोमीटर जंहिं वटि माण्हुनि वटि कंहिं वटि बाइक आहे उहे दॿा भरे था वञनि हितां, ऐं हुन जंहिं वटि बाइक न आहे उन्हनि जूं नियाणूं उन्हनि जा ॿार रोडनि ते अचनि था। जी बिल्कुलु अॼु असां तव्हांखे उहो दर्द ऐं तकलीफ़ ॿुधाइण वञूं पिया जेको अॼु खां 1400 साल पहिरीं करबला में बर्पा थियो, जेको इमामनि जो पाणी जेको बंदि कयो, उहो ई पाणी जेको आहे अॼु हाजी नूर मोहम्मद ॻोठ जे ॻोठ वारनि जो गोपांग जे ॻोठ जो जेको पाणी बंदि कयो वियो आहे। ऐं उन में 1400 खां मथे फ़र्द जेके माण्हू रहनि था, ऐं उन पाणी बंदि थियण खां पोइ ही 5-6 किलोमीटर पंधु करे ॻोठ खां हिते ॿनी जो नलको लॻल आहे, हितां पाणी भरंदा, जंहिंमें मासूम नियाणियूं, जंहिंमें बुज़ुर्ग, जंहिंमें औरतूं, जंहिंमें नौजवान ऐं पाणी अची भरीनि था। जिन वटि बाइकूं आहिनि ॻोठनि में उहे अची मोटरसाइकिल ते दॿा खणियो, माना चिंची लोडर वांगुरु अची पाणी हितां खणी था वञनि, पंहिंजे घर था पहुचाइनि। ऐं जे ग़रीब ऐं मज़ूर तबिके जा तइरूं रखनि था, जेके मज़ूरी किथे वञनि था, उन्हनि जूं मासूम नियाणियूं, उन्हनि जे घर जूं औरतूं, उहे अची हितां पाणी भरीनि थियूं। पर इन पाणी ते इन खां अॻु जेको पाणी आहे उहो जबल जे बिल्कुलु पासे में लॻ, माना 5 मिंट बि कोन लॻंदा, उते पंधु आराम सां सुकून सां कई सालनि खां पाणी भरींदा हुआ। उते कुझु भासर जेको वॾेरो आहे अज़ीज़ ॾुॾो, उन उते कब्ज़ो करे छॾियो आहे। उन कब्ज़े खां पोइ मुसलसल जेका हिननि जूं मिथमेड़ काफ़िला उन तॾे ते वञणु, हिते जे मोज़िज़नि जे तॾे ते वञणु, पर उन में कुझु कोन थियो। SP की एप्लीकेशनूं, DC की एप्लीकेशनूं, MNA MP के दरख़्वास्तूं, कोर्ट में केस, उनजे बावजूदि अञा ताईं को नोटिस न वरितो वियो आहे। हिते नियाणियूं जेके असां कल्ह ॾिठियूंसीं ऐं अॼु जेके ॾिसूं पियासीं, उहो पहिरें उघाड़ा अचे ॻोठां पंधु अचनि थियूं हिते पाणी भरणु। असां MNA MP DC ऐं SP खां पुछणु चाहियूं था, हीअ नियाणियूं तव्हांजूं नियाणियूं आहिनि, इन्हनि पंहिंजी नियाणियूं सम्झी हिननि जो मसइलो हल करियो। ऐं हिन पाणी जेको पडो उहो सरकारी पड आहे, ऐं उन ते जेको आहे गवर्नमेंट तरफ़ां मुशरफ जे दौर में टंकी बि लॻल हुई, ऐं उते NGO जे तरफ़ां नलका बि लॻल आहे, जेके ड्राए हिननि पट करे उते कब्ज़े जी कोशिशि पिया कनि, पर उते उथण लाइ तयारु कोन्हनि। ऐं उनजी मुकमल मालिकी कई बि वञे। अॼु असांजा सिंध जा माण्हू जेके आहिनि पाणीअ डुक लाइ परेशान आहिनि। हीअ नथा चवनि असांखे रोड ठाराए ॾियो, हीअ नथा चवनि असांखे घिटी ठाराए ॾियो, हीअ नथा चवनि असांजे ॻोठ में लाइट हणाए ॾियो, हीअ सिर्फ़ु हिकिड़ी घुर करे रहिया आहिनि, असांखे पाणी ॾियो। उन ते बि माना अखियूं पूर हिते जेके असांजा नुमाइंदा चूंडियल जेके आहिनि वेही रहिया आहिनि, जेके वोटनि मटनि वारा हिते वॾा वाइदा करे वेंदा आहिनि, तव्हांखे पाणी ॾींदासीं, तव्हांखे रोड ॾींदासीं, घिटियूं ॾींदासीं, नथा खपनि तव्हांखे रोड, नथा खपनि घिटियूं, नथी खपे लाइट, तकलीफ़ बर्दाश्त कंदासीं, पर पाणी असांखे ॾियो। असां जॾहिं हिननि जे ॻोठ पहुचंदा आहियूं, इशा गोफ़ सां गॾु वेंदो आहियां, यकीन करियो पाणी घुरंदे मूंखे फिकाईजंदी आहे, यार हिन जे घर में हूंदो या कोन हूंदो, माना अजीब फील थींदी आहे। कल्ह पुलिस वारा वेठा, चांहि ॻोठा खणी आया, पाणी मौजूदु कोन, पाणी पियूं पर पाणी हुजे पियारियूं। इहा वेल लॻो पियो आहे। ख़ुदा रा इंसाननि जा गयो, यज़ीज़नि जा माॾो अटकण जो टाइम अची वियो आहे। यज़ीज़नि खे अञा ताईं छूट मिलियल आहे, अञा यज़ीज़नि जी हुकूमत हले पई आहे, या यज़ीज़ अञा ताईं असां ते हावी लॻा पिया आहिनि, त असांजा पाणी बंदि करे वेठा आहिनि। पूरे 1400 फ़र्दनि जा पाणी बंदि लॻो पियो आहे। केरु चवण वारो कोन्हे, केरु बि पुछण वारो कोन्हे। हिन लावारी सिंध आहे, त महिरबानी करे नोटिस वरितो, तव्हां हिते जे बचा सम्झी पंहिंजा फ़र्ज़ु सम्झी इन पाणी लाइ, इहो पाणी उहो अथव जेके असां पंहिंजे वॾर गुज़ारे वेंदा आहिनि, उन्हनि जे सवाब लाइ असांखे नलका हणाए ॾींदा आहियूं, पाणी बि लॻाए ॾींदा आहियूं, त असांजे मरहूमनि खे सवाबु मिले। उन मरहूमनि खे सवाबु ॾियण लाइ ख़ुदा खे मञो, इन्हनि खे पाणी चालू करे ॾियो, पंहिंजो ॻोठ जो पाणी भरियूं। त पानी कपे पाणी कोन्हे या ॻोठ ना वही किथा भरींदा आहियो पाणी ताईं? और ते नलके हीअ त परे आहे इलाही पंधु, हाँ पोइ तव्हां पंधु करे वेंदा आहियो? हाँ हे तव्हांखे चपल पातल कोन्हे, सी लॻा पिया न, मां बीमार कोन थींदा? नहीं हलो छा आहे प्रेम हीअ छा खणी दॿो खणी वञी, केॾा बि खणी वञी, पानी किथे भरणु वेंदे? हुते किथे नलके ते? ॻोठ में पाणी कोन्हे या तव्हांजे? ना पोइ केतिरो परे आई? इल्लाई कोई पेर उगाड़ा मां तूं आई?
जूता कौन है मंदिर है घणी मंजिल है पाण तूं छा चई तव्हांजे ॻोठ में पाणी मिले फलाना ले अच्छा ही मटरो खणी केॾा निकिता आहियो पानी भरवा पी मुंहिंजो कमु ते हिन जे करे नलको परे आहे लई हा ही घणा किलोमीटर थींदो तव्हांजे ॻोठ ये में अधु किलो पंधि अच्छा ही पहिरीं पाणी किथां भरींदा हुआ पहिरीं उॾा वञो हुनजो कब्ज़ो थी वियो हुन ते कंहिं कब्ज़ो कयो आहे ही मला वाला कयो हिननि कब्ज़ो कयो आहे जी हा पोइ हिते वेंदा आहियो पाणी रोज़ु भरींदा आहियो रोज़ भरींदा आहियूं ऐं ॻोठ में पाणी पीअण जो कोन्हे न कोन्हे हुते सभु चारा पाणी आहिनि हाणे तव्हीं छा था चाहियो भाउ असीं पाणी भरण वेंदा आहियूं ॻोठ न न तव्हां चाहियो छा था पाणी तव्हांखे वापसि मिले चालू थिए वापसी पाणी असांखे मिलेव बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असीं अर्ज़ु था करियूं जेके वस वारा ऑफिसर आहिनि जेके मौजूदु आहिनि उन्हनि खे अर्ज़ु था करियूं त असांखे पाणी जो मसइलो हल करे ॾिनो वञे ऐं पाणी जी सफ़ा तकलीफ़ आहे असांजो ॻोठु परे आहे जबल ते ॻोठु आहे पाणी कोन्हे 500-600 घर आहिनि ऐं पाणी असीं किथां आणियूं जिन्हनि वटि थोरी ताक़त आहे या थोरी पहुचा त उहो बेक ते मोटर साइकिल ते पाणी भरींदा आहिनि ऐं जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे वीचारे नियाणियूं मथनि ते खणी वेंदियूं आहिनि हीउ वॾो पंधु करे वॾो असांजो आज़ारु आहे ऐं असीं वस वारनि खे चवनि था असांखे पाणी बहाल करे ॾियो पहिरीं तव्हां पाणी किथां भरींदा हुआ असीं पाणी असांजी जेका वाटर टांकी हुई जेका नलका हुआ उहा पटे उहा अज़ीज़ वारनि कब्ज़ो कयो आहे उहो तव्हांजे घरनि खां केतिरो परे असांजे घरनि खां लॻा असांजे तड़े जेको आहे उन ते कब्ज़ो थिए पियो असां सां वॾो ज़ुल्म आहे असां इंसाफ़ कयो वञे हींअर तव्हां पाणी हिते भरियो आहे घणा किलोमीटर ॻोठ खां हिते हीअ त वॾो पंधु आहे हाणे ऐं तव्हां एतिरो पढ़ियल कोन्हे पर हाणे हीअ त वॾी मंज़िल आहे किथे ॻोठ आहे किथे नलको आहे असां सां ज़ुल्म आहे ऐं असां इंसाफ़ कयो वञे सलाह हाणे मंज़िल परे लॻी पिया 2-3 किलोमीटर घर परे आहिनि ऐं हिते नियाणियूं पंधु करे हिते ग़रीब आहिनि हाणे उहे मज़दूरी कनि या हुननि वटि गाॾियूं कोन्हे पाणी किथां पोइ उहे नियाणियूं वीचारियूं मथे ते भरींदियूं आहिनि ऐं असां सां ज़ुल्म आहे इहो ज़ुल्म बंदि कयो वञे ऐं अज़ीज़ खे सम्झायो वञे त असांखे पाणी बहाल कराए पहिरीं जेका तड़ में तव्हां घणा साल पाणी माना भरियो आहे असां तक़रीबन हाणे मुंहिंजी केतिरी उमिरि आहे पर असांजो इहो ई तड़ हो जंहिं ते ज़ोरी कब्ज़ो कयो आहे घणो टाइम थियो आहे हिनखे बंदि कंदे तक़रीबन 50-60 साल 50 साल खां मथे थी सघे थो छो त वक़्तु वॾी उमिरि आहे मुंहिंजी ऐं पाणी जो असांजो इहो ई तड़ आहे जंहिं ते हिन कब्ज़ो कयो आहे पाणी बंदि कयो ऐं असां सां वॾो ज़ुल्म हाणे असीं केॾां वञूं कंहिंखे चऊं असांजी को ॿुधण वारो कोन्हे त महिरबानी करे असांखे पाणी बहाल करे पुलिस वटि विया आहियूं हर जॻह ते विया आहियूं पर अमल कोन थो थिए असां सां ज़ुल्म आहे हाणे तव्हां इन दौरान कंहिंखां घुर था कयो न त डीसी थो ॿुधे न पुलिस थी ॿुधे न केरु थो ॿुधे कंहिंखां घुर था कयो असीं अब्दुल करीम सुमरो सैयद नवीद कमर ऐं ख़ासि करे जज साहिब खे अर्ज़ु था करियूं त असांजो मसइलो हल करे इहा त असांखे पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे को बि वक़्तु जेॾीमहिल खुरम सुमरो साहिबु असां वटि आयो हुन चयो त असांखे वोट ॾियो असां तव्हांखे 2 शयूं पहिरीं तव्हांखे 2 शयूं असां क्लियर करे ॾींदासीं हिकिड़ो रोड ऐं ॿियो पाणी ऐं हुनखे तक़रीबन 3 साल थिया आहिनि 4 साल थिया आहिनि मुसलसिल रोड बि सैदपुर वारो उहो उते ई पियो आहे पर रोड खे असां वठो वठा रोड जी पोयां नथा करियूं पर असांखे एतिरो सिर्फ़ु मतिलबु असांखे अथॉरिटी ॾिनी वञे त असांखे पाणी ॾिनो वञे छो जो तक़रीबन 6 किलोमीटर जंहिं वटि माण्हुनि वटि कंहिं वटि बाइक आहे उहे दॿा भरे था वञनि हितां ऐं हुन जंहिं वटि बाइक न आहे उन्हनि जूं नियाणूं उन्हनि जा ॿार रोडनि ते अचनि था माण्हू ॾिसनि था हुननि खे कई रातूं असांजूं वेठियूं आहिनि हिते ऐं असांजा ॿनी ते पाणीअ नलका लॻल आहिनि हिते परे लॻल आहिनि 3-4 किलोमीटर लॻल आहिनि हुतां खां नियाणियूं पंधु थियूं अचनि असां बि इंसान आहियूं मुस्लमान आहियूं असांजो पंहिंजो घरु आहे असांखे इज़तूं पंहिंजूं प्यारियूं आहिनि छो जो असां चवंदासीं असांजा ॿार ॿाहिरि वञनि ऐं उन्हनि खे पाणी भरणु ॿाहिरि वञनि जा असांखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त खुरम सुमरो करीम साहिबु 3-4 साल थिया आहिनि असांखां चई वियो आहे त बाबा वोट ॾियो असांखे तव्हांखे पाणी ॾींदासीं ऐं मुसलसिल असां वटि वीडियो बि पई आहे ऐं हुन में बाक़ाइदे हुनखे चयो बि आहे त असां तव्हांखे पाणी ऐं रोड ॾींदासीं 2 शयूं असां वटि अञा ताईं न आहिनि इन जो जवाबु ॾींदो केरु पहिरीं ॿुधायो असां सां करबला लॻी पई आहे सफ़ा माना जबल ते वेठा आहियूं वेझो पण नलको कोन्हे को नियाणियूं वीचारियूं पाणी भरीनि ऐं राति जो आधे जो माना उन ॿिया मरूं तॾहिं बि वेंदा आहिनि पाणी भरण लाइ मथे ते नियाणियूं ऐं उन जे करे असीं अदालत में विया आहियूं हेॾा होॾा असीं खून ख़राबो नथा चाहियूं पर इज़त सां मिली वञे पाणी जी वॾी तकलीफ़ आहे असां महिरबानी जेतिरी पुॼे तईं असांखे मदद करे पाणी जे करे अज़ीज़ ॾुॾो जेको आहे इहो सफ़ा करबला करे वेठो आहे केर बि अचे ॾिसे असांजा नलका पहिरीं जा लॻल आहिनि उहे पटे असांजा दर बदर करे ऐं असांखे वॾी तकलीफ़ में करे छॾियो अथसि हाणे असीं सरकार सां बि
के नथो ॻाल्हाए सघूं असीं वेंदा आहियूं पर केर बि असां सां हमदर्दी नथो करे। महिरबानी।